अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कहिड़ा ख़ुशि आहियो। अॼु आउं मस्त ग्रुप लाड़काना जे पेज तां दुबई मां अॼु तमामु प्यारी हिते महफ़िल आहे। तमामु सुठा दोस्त वेठा आहिनि। दिलि चयो त तव्हां सां गॾु बि जेको आहे सो इहो जेको लम्हो आहे असांजो हिते प्यार वारो, मुहबत वारो, जेके असां परदेसी पाण में हिते गॾु वेही करे ऐं सिंध खे यादि कंदा आहियूं, सिंधी माण्हुनि खे यादि कंदा आहियूं, पंहिंजे प्यारनि खे यादि कंदा आहियूं। त उहो लम्हो मां सोचियो त तव्हां सां शेयर कजे, तव्हांखे ॿुधाइजे, तव्हां सां इज़हार कजे त असां कीअं हिकिड़ी शाम सुहानी जेका हूंदी आहे असां कीअं सेलिब्रेट कंदा आहियूं। सो इन जे लाइ असां पंहिंजे प्यारे प्री दोस्त हिकिड़ो अज़ीम जेको आहे सो असांजो गुलकार आहे, सिंध जो शान आहे, असां सां गॾु हिन वक़्तु मौजूदु आहे। हिन प्यारी महफ़िल में हिन रंगीन शाम जे खे ख़ूबसूरत बणाइण जे लाइ उहो असां सां गॾु आहे, जंहिंजो नालो आहे अब्दुल सत्तार तायो फ्राम शहदाद कोट। अचो त तव्हांखे हुन सां गॾु जेको आहे सो तारीफ़ बि करायूं था, उहो पंहिंजो तारीफ़ बि कंदो ऐं कुझु उनजे मिठड़े आवाज़ में तव्हां सिंधियुनि जे लाइ, सिंध जे लाइ ऐं पिरी प्यारनि जे लाइ ॾिसो था, ॿुधूं था त उहो असांखे छा ॿुधाए। अस्सलाम सिंध वासियों, हिदाऊं सत्तार गुल दुबई में आहियूं। भाउ अल्ताफ़ सां मुलाक़ात थी आहे असांजी। सो हिन टाइम पंहिंजी सिंध जो हाल अखियुनि सां ॾिसी रहिया आहियूं। असां कहिड़ो हाल आहे, कीअं उते माहौल आहे, फील कयूं पिया। दुबई में आहियूं, ॾुखियूं हालियूं असांजी बि, असां बि तव्हां सां गॾु आहियूं। असां हिन टाइम परे आहियूं तव्हां खां, जो तव्हांजी कंहिं मदद में न आहियूं। बहरहाल दुआ आहियूं, अलाह तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ अमान में रखंदो। हीउ वक़्तु बि गुज़री वेंदो, कंहिं शाइर खे इहो वक़्तु बि गुज़र जाएगा, हीउ वक़्तु बि गुज़री वेंदो। अलाह ते यकीन रखो ऐं तौबा कयो, अलाह ताला खां तौबा कयो, गॾिजी तौबा कयूं। अलाह नाराज़ आहे, अलाह खे परचाए वठो। सो वेठा आहियूं पाण में चार दोस्त, असांजे सिंध जो भलो फनकार आशिक़ निज़ामानी साहिबु लाड़काने जा, मां हुनखे लाइक कंदो आहियां। मुंहिंजो गीत आहे कि चंड पिरीअ खां आऊं पुछी छा तोखे निंड ईंदी आहे। हिन टाइम असांजे लाइ सिंध वारा सभु पिरी आहिनि। सो चंड खे तव्हां पहिरियों पुछी कीअं लॻा वेठा। अॼु सत्तार साहिबु मां जेको आहे सो ॻाल्हि खे रोकियो। अॼु चांड्रो की राति बि अथव। बिल्कुलु सही, सुभान अल्लाह। अॼु चांड्रो की राति आहे, तमामु ख़ूबसूरत राति आहे। हाज़ुर आहे आशिक़ निज़ामानी जो गीत। चङा चंड चइजु, चङा चंड चइजु, सनीहा खे सजणी, मथां अङण उभरी पिरन जे पैजु, मथां अङण उभरी पिरन जे पैजु, ही झीणो ॻाल्हाएज, पिरेंग जी हथड़ा। हे चंद्र पिरीअ खां आओ पुछी, छा तोखे निंड बि ईंदी आहे। हे चंद्र पिरीअ खां आओ पुछी, छा तोखे निंड बि ईंदी आहे। जंहिं ॾींहुं रुठी हुअ मूंखां, तंहिं ॾींहुं खां दिलड़ी मांदी आहे। हे चंड पिरीअ खां आओ पुछी, छा तोखे निंड बि ईंदी आहे। हर राति जी सांत में सुॾकन सां थो नेणे नीर वहायां मां। हर राति जी सांत में सुॾकन सां थो नेणे नीर वहायां मां, थो नेणे नीर वहायां मां। छा हूअ बि रातियुनि जूं रातियूं मूं वांगे वेही रुमंदी आहे। हे चंड पिरीअ खां आओ पुछी, कल्ह रात भी मूं तो खां पुछो, पर तोखे कोई क्यास न पियो। कल्ह रात भी मूं तो खां पुछो, पर तोखे को
न पियो पर तोखे कोई क्यास न पियो हे चंद्र डोरा पा मुआंगे हे चंद्र डोरा पा मुआंगे छाहू अब तोखे दींदिया हे चंद्र पिरिय खां आओ पुछी छा तोखे निंड दे इंदिया जंहिं ॾींहुं रुठी हुआ मूंखां उन ॾींहुं खां दिलड़ी मांदिया कंहिं याद खे कोरे कप कढणु को एॾो सवलो कम नाहे कंहिं याद खे कोरे कप कढणु को एॾो सवलो कम नाहे को एॾो सवलो कम नाहे अयूब जे नाम वठण ते हुआ छा वेठी छिलक भरींदिया अयूब जे नाम ॿुधण ते हुआ छा वेठी छिलक भरींदिया ऐं चंद्र पिरीअ खां आओ पुछी छा तोखे निंड बि ईंदिया जंहिं ॾींहुं रुठी हुआ मूंखां उन ॾींहुं खां दिलड़ी मांदी वाह 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 अरे वाह उस्ताद वाह वाह Subscribe now and press the bell icon. Never miss an update.